हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। प्यारा भाइरो नमस्ते। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त असीं श्री गुरु बालपुरी जीवन कथा जो आरंभ करे चुका आहियूं, जंहिंजा असीं 23 पार्ट कंप्लीट करे चुका आहियूं। अॼु असीं 24 पार्ट जी तरफ़ वधंदासीं। अचो त अॼु जी कथा शुरू कयूं। अॼु असीं तव्हांखे ॿुधाईंदासीं त नाम में छा जपणु घुरिजे। हर कंहिंजे मन में इहो ई सुवालु हूंदो आहे त नाम में छा जपियूं। त तव्हांखे हिकु वाक़ियो ॿुधायां थो, उन सां तव्हां कुझु सम्झी सघंदा। त हिकु संत हो, तमामु घणो प्रभु जो कंदड़ हो। उनजो डायरेक्ट प्रभु सां राब्तो हूंदो हो। ज्ञानी हो, सन्यासी हो। पंहिंजी ज़िंदगी में उन तमामु घणा चेला कया। हुनजा शेवक, हुनजा आश्रम तमामु घणा मतिलबु के शेवक हूंदा हुआ। सॼो आश्रम उन शेवक सां भरियो पियो हूंदो हो। पर हू हमेशह प्रभु सां मगन रहंदो हो ऐं हू दरअसल माण्हुनि खे नाम दान कंदो हो, माण्हुनि खे नाम वग़ैरह ॾींदो हो। त हिकु ॾींहुं छा थियो त हीउ समाधि में मगन हो। त हिकु ॾींहुं समाधि मां उथी करे पंहिंजे हिकु शेवक खे सॾु कयईं। त हिकु शेवक आयो, उनखे चयईं त हीअ हिकु चिठी आहे जंहिंमें कुझु लिखियलु आहे। तूं हिन फलाणी जॻह ते वञ ऐं हुतां तोखे हिकु जवाबु मिलंदो ऐं तूं उहो जवाबु खणी अची मूंखे ॾे। तोखे 3 खां 4 ॾींहं लॻंदा ऐं तव्हां इहो ख़त हिफ़ाज़ती सां खणी अचिजो। जेकॾहिं रस्ते में का तकलीफ़ अचे त प्रभु खे यादि कजो, उहो तव्हांजो साथ ॾींदो। हूअ शेवादारी उहो ख़त खणी हलियो वियो। तक़रीबन कलाक खनि थियो, उहो वापसि आयो ऐं अची पंहिंजे गुरू खे चयईं त हीअ वठो, हीअ चिठी आहे ऐं मां तव्हांजो जवाबु खणी आयो आहियां। गुरू तमामु घणो हैरान थी पियो त हीअ एतिरो जल्दी कीअं अची वियो। पोइ जॾहिं गुरू उहा चिठी खोली त गुरू खे उहो साॻियो ई जवाबु मिलियो जेको गुरू चाहियो थे। गुरू तमामु घणो परेशान थी वियो ऐं शेवक खे चयईं त तूं ॿाहिरि हलियो वञ ऐं मूंखे समाधि में वेहण ॾे। जॾहिं हू समाधि में वेठो त अजीब वीचार करणु लॻो त इहो कमु कीअं थो थी सघे, इहो कीअं एतिरो जल्दी कमु थी वियो। हिन ॿीअ वरी शेवक खे घुरायो इन साॻे खे ऐं चयईं त तुंहिंजो इहो कमु कीअं कयो ऐं तूं एतिरो जल्दी कीअं अची वएं। त शेवक खे चयो त गुरू साहिबु, हीउ मुंहिंजो कमु परे परे कयो आहे। गुरू परेशान थी पियो, इहो परे परे केरु आहे। तॾहिं गुरू वरी पुछा कई त हीउ परे परे केरु आहे। तॾहिं हुन शेवक चयो त परे परे उहो आहे जेको मुंहिंजो हर कमु कंदो आहे ऐं उहो ई तव्हांजो ॾिनल नाम ई आहे जंहिंखे आउं रोज़ु जपींदो आहियां। तॾहिं गुरू पुछियसि त तोखे मूं कॾहिं नाम ॾिनो आहे ऐं अहिड़ो त नाम आउं कंहिंखे ॾींदो बि न आहियां। तूं मूंखे खोले सम्झा त इहो नाम तोखे कीअं मिलियो। तॾहिं हिन चयो त जॾहिं मां ॻोठ मां तव्हां वटि अची रहियो हुउसि तॾहिं तव्हां तमामु घणी रश में पंहिंजे आश्रम मां लथा। तॾहिं मूं तव्हांखे चयो त गुरू साहिब मूंखे नाम ॾियो, गुरू साहिब मूंखे नाम ॾियो। तॾहिं तव्हां चयो त परे 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 परे। तॾहिं मां सम्झो त तव्हां मूंखे नाम ॾिनो आहे परे परे, तंहिं करे मां इहो जपणु शुरू करे छॾियो। पोइ मां श्रद्धा सां जॾहिं इहो जपणु शुरू कयो तॾहिं मूंखे परे परे दर्शन ॾिनो। मुंहिंजा हू हर कमु करे ईंदो आहे, हीउ कमु बि उहो ई करे आयो आहे। तॾहिं गुरू साहिबु सभु सम्झी विया त भॻवानु पाण दर्शन ॾेई पंहिंजे भॻत खे किरतारत कयो आहे। सात्संग जी दरअसल हू अनपढ़ियल माण्हू हो, हुनखे त नाम जी ख़बर बि कोन हुई त नाम छा हूंदो आहे। पर हुन अणॼाण जेको भॻवान जो नालो बि कोन, उहो बि श्रद्धा सां जपणु शुरू कयो। भॻवानु श्रद्धा जो बुखियो आहे, भॻवानु भाव जो बुखियो आहे।
भॻवान पंहिंजे भक्तनि सां अधीन आहिनि। प्यारी साध संगत जी तव्हां खां वेनिती आहे, तव्हांखे जेको खपे जपियो, राम जपियो, वाहेगुरु जपियो, भॻवान जा ॾिनल नाला जपियो, पर महिरबानी करे जपियो। भॻवान जे नाले में जेको रस आहे उहो किथे बि न आहे। इंसान खे बुरनि कर्मनि जे लाइ का बि महिनत न आहे करणी पवंदी। बुरा कर्म पंहिंजे पाण अची वेंदा आहिनि, पर सुठनि कर्मनि जे लाइ असांखे पाण महिनत करणी पवंदी आहे। तंहिं करे हर वक़्तु नाम सिमरन में लॻंदा रहो, छाकाणि त नाम ऐं सिमरन जे करे ई इंसानु संसार रूपी सागर मां जल्द ई तरी पार पवे थो। तंहिं करे हर वक़्तु हरि नाम जो सिमरन कंदा रहो। हरे कृष्ण 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 हरि हरि, हरि राम 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 हरि हरि। प्यारी साध संगत जी, जेके बि हींअर भगत थी गुज़रिया आहिनि, कि जेतिरा बि संत थी गुज़रिया आहिनि, जंहिंजे साम्हूं असीं पंहिंजो मस्तक झुकाईंदा आहियूं, उहे बि नाम जे करे ई हिन दुनिया में पंहिंजो जस करे विया आहिनि। नाम इंसान खे कीड़े मां इंसान बणाए थो। नाम जे करे ई भॻवानु पंहिंजे भक्तनि सां राज़ी रहे थो। भॻवानु सिर्फ़ु श्रद्धा ऐं भाव जो बुखियो आहे। नाम में वॾी शक्ति आहे। तंहिं करे हरि नाम जपंदा कयो। ऐं प्यारी साध संगत जी, तव्हांखे हिकु ॿी वेनिती आहे त जेकॾहिं तव्हांखे कथा हासिलु न थी आहे त तव्हां 0331108988 ते कॉन्टेक्ट कंदा। असीं तव्हांखे ग्रुप जी लिंक मोकिलींदासीं, जंहिंजे ज़रिए तव्हां ग्रुप में जॉइन थी करे कथा हासिलु करे सघो था। ऐं हिकु ॿी वेनिती, जेकॾहिं तव्हांखे कथा पसंदि आहे त ज़रूरु शेयर कयो, ॿियनि खे नाम सां जोड़ियो। धन्यवाद।